आसिफ ज़रदारी के तो वाकई असां सिंध दुश्मन चऊं था, सिंध जो देसी दलाल गदार चऊं था, दुश्मन जो सौलतकार चऊं था। जी डियर व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। जीए सिंधी माण्हुनि जी हक़ परस्त जदोजहद, सिंध जे क़ौम परस्तनि जो ही गॾियल काफ़िलो, ही गॾियल इतिहाद सिंध एक्शन कमेटी पंहिंजे सफ़र ते रवां दवां आहे। ही हिन जो ॿियो मरहलो जेको आहे उहो शुरू थियो आहे। हुन जो कन्वीनर सैयद जलाल महमूद शाह आहे, जंहिंजी तबियत जी नासाज़ी जे करे उहो इस्पताल में दाख़िलो हुयो, पर हाणे अलाह से हुनजी बहितर तबियत कंदो ऐं अनक़रीब पंहिंजो ख़ुशि थी वेंदो। ही अवामी जागरता मुहिम जो बहरिया टाउन नामंज़ूर जो ॿियो मरहलो शुरू थी वियो आहे। अॼु पंहिंजो 3 ॾींहंनि खां वठी ही बदीन खां पोइ जेको आहे हैदराबाद खां पोइ मीरपुर ख़ासि कुनरी सामारो जुडो कोट गुलाम मोहम्मद उमर कोट थरपारकर खां पोइ थींदो ऐं जेको आहे सो अॼु वरी आख़िरी जेको आहे सो जुडो ऐं सामारो में ऐं ॿियनि शहरनि खां थींदो। वरी हैदराबाद पहुतो, ही ॿियो मरहलो हो ऐं उन खां पोइ वरी जेको आहे सो हिन जो 3हों मरहलो शुरू थींदो। ही अवाम जा जेके तव्हां हुजूम ॾिसो था, ही हज़ारनि लखनि जे तइदाद में ही वरी हिकु नई सिंध पैदा पई थिए, नओं हिकिड़ो तहरक पैदा पियो थिए। ही तव्हां ॾिसो त ही माण्हुनि जा, सिंधी माण्हुनि जा हुजूम आहिनि। ऐं पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त किथे आहे उर्दू मीडिया, जेका नस्ल परस्त मीडिया आहे, किथे पंहिंजो उन्हनि खे का बि हेॾनि वॾनि अवामी काफ़िलनि खे उनजी का बि कवरेज कान्हे का। तंहिंजे करे ही सॼो जेको ज़रियो आहे असांजो सोशल मीडिया जो ज़रियो आहे। उन करे मां मुनासिबु सम्झो त सोशल मीडिया ते असां ही वीडियो ठाहे ऐं पंहिंजे लखें सिंधियुनि जे आॾो रखूं, उन्हनि जे आॾो पेश कयूं त असां छा था चाहियूं। सिंधियो, असीं चाहियूं था त सिंध जी धरती, सिंध जो वतन, सिंधी माण्हुनि जी तारीख़ी ऐं क़ौमी मिल्कियत आहे। असांजी धरती, असांजी ज़मीन हज़ारनि सालनि खां वठी असांजी आहे। असीं उन जा वारस आहियूं, असीं उन जा तारीख़ी वारस आहियूं। दुनिया जी का बि ताक़त छा बि करे, पर असां खां उहा उन जी वारसी ऐं मालिकी ख़तमु नथी करे सघे। तंहिंजे करे जेकॾहिं सदर ज़रदारी ऐं मलक रियाज़ MQM सिंध हुकूमत या को सिंध जो ॿियो को दुश्मन जेकॾहिं गॾिजी का सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु साज़िश कंदो त हीअं सिंध जो अवाम निकिरी रोडनि ते ईंदो, उन्हनि जे ख़िलाफ़ु मज़ाहमत कंदो, उन्हनि जे ख़िलाफ़ु जंग कंदो। असीं सम्झूं था त सिंध असांजो वतन आहे ऐं जेकॾहिं कंहिं बि इन क़िस्म जी का बदमाशी कई, जेका MQM पंहिंजे हिन कराचीअ जी तकीर में बदमाशी कई आहे, त असीं उनखे मुंहुं तोड़ जवाबु उहा हिन सूरत में ॾींदासूं त असां पंहिंजी पुरअमन जमहूरी अवामी जदोजहद जे ज़रिए पंहिंजे लखें माण्हुनि जी ताक़त सां गॾु हिननि खे साबित करे ॾसींदासूं त ए गिदड़ो, ए कांइरो, ए भाड़ियो, असां जी ताक़त खे अवां सुञातो कोन्हे। ही जे माण्हू वेझो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया। ही माण्हू ॾाढा जेके आहिनि सो ही तिखा आहिनि, ही माण्हू तेज़ आहिनि, ही माण्हू गर्मीअ जा सटियल, बुखुनि जा सटियल माण्हू आहिनि। हिननि खे न ललकारियो। ए ज़रदारी, तूं पैसनि जे ख़ातिर जेकॾहिं मलक रियाज़ जो सहूलतकार थी ऐं सिंध जूं ज़मीनूं तीनवाल पियो करी, त ही अवाम आहे जेको तोखे मथे चाढ़े सघे थो ऐं तोखे कन खां वठी हेठि लाहे बि सघे थो। ही अवाम जो समुंड, छोलियूं हणंदड़ समुंड, ही वाज़े थो करे त सिंध जी तारीख़, सिंध जी वतन, सिंध जी धरती सिंधी माण्हुनि जी आहे। उन सां गॾोगॾु हाणे पंहिंजो धारियुनि जी जेका लोध पई अचे, जेका अफ़गान पनाहगीरनि जी लोध पई अचे, असां उहो बि मुतालबो था कयूं त इहा जेका लोध आहे इनखे रोकियो ऐं सिंध गवर्नमेंट उन ते जेका मुजरमाना ख़ामोशी अख़्तियार कयो वेठी आहे, उन जी ख़ामोशी जी असां सख़्तु लज़्मनि में मज़मत था कयूं। सिंध जो वतन सिंधी माण्हुनि जी तारीख़ी मिल्कियत आहे, उन ते ॿिए कंहिंजो बि हक़ कोन्हे को। हीअ अचो तकीर ॿुधो। हज़ारनि सालनि खां सिंध जा मालिक आहियूं, हिन धरती दावा आहियूं। असां कंहिं बि साज़िशी मंसूबे ऐं कंहिं बि साज़िशी प्रोजेक्ट खे कंहिं बि रीति कामयाबु थियणु न ॾींदासूं। तव्हां भली असां ते गद्दारी जा केस दाख़िल कयो, तव्हां असांखे गद्दार सॼो, पर सिंध जो अवाम ॼाणे थो त सिंध एक्शन कमेटी उन में शामिल समूरियूं तूरियूं सिंध जूं सॼण आहिनि। सिंध जी ज़मीन, सिंध जा वसीला, सिंध जो अमन अमान, सिंध जी तालीम ऐं सिंध जी सिहत लाइ जागोड़ींदड़ ऐं जदोजहद कंदड़ आहिनि। ऐं असांखे पको पुख्तो यकीन आहे त तव्हांजी हीअ भरपूर हिमायत
हिकिड़े क़िस्म जो रेफरेंडम आहे ऐं इहो साबित थो करे त सिंध जो अवाम सिंध एक्शन कमेटी सां गॾु आहे, सिंध जी वालार ख़िलाफ़ आहे, बारिया टाउन जे ख़िलाफ़ आहे। सरदारी माफिया जी ही वो आवाम जमहूरी पार्टी जो सीनियर अफसर डूड बिराव जो जंहिं पंहिंजो ख़्याल इंतज़ार कयो। हिकिड़े ॿिए पासे ही नसीराबाद जूं जेके आहिनि सो हज़ारे औरतूं कामरेड सिंगार जी आज़ादीअ जे लाइ जेको आहे सो रोडनि ते निकिरी पयूं। कामरेड सिंगार खे जेको आहे सो खंभे खणी गुम कयो वियो आहे। उन जे करे उन जूं माइरूं भेनरूं जीजड़ियूं ही अमड़ियूं ही सभु पंहिंजे रोडनि ते निकिरी पयूं आहिनि ऐं हिन रियासत जी जेका ज़ोरावरी आहे, जेका नाजाइज़ी आहे, उन जे ख़िलाफ़ ही औरतूं ॿाहिरि रोडनि ते सरापा एहतिजाज आहिनि। पंहिंजे ॿाहिरनि सां गॾु पंहिंजे मर्दनि सां गॾु असां मुतालबो था कयूं त ही हाणे तकीर ॿुधो, पोइ उन खां पोइ था ॻाल्हायूं। सिंधी कौम परस्त गॾु नथा थियनि, उन करे असीं हिननि खे वोट कोन था ॾियूं। हाणे त बाबा सिंधी माण्हू अची गॾु छा आहियूं, हाणे छो नथा वोट ॾियो? ऐं हाणे वरी बि हिननि पीपलनि खे वोट ॾींदा, हिननि गद्दारनि खे वोट ॾींदा जिन गद्दारनि सिंध जो सौदो करे चुका आहिनि। मूंखे ॿुधायो, हार जेकॾहिं इहे हिते अचनि त तव्हीं वरी गुलनि जा हार विझंदा? अबा गुलनि जा हार विझंदा? अबा तव्हीं ॿुधायो, झंडनि वारा गुलनि जा हार विझंदा? पोइ छा विझंदा? मोचड़नि जा हार। ही हिते हाणे लाॾा थी न हलनि, हिननि खे ईअं थुकजो जी ॿियो नथा करे सघो त भर में बि खंघी थुक उछलजो, चइजो बाबा खंघि घणी आहे। हिननि खे ख़बर त पवे त बाबा असांखे हींअर खंघि आहे, कोरोना पियो हले, थू ईअं त कजो। हिननि खे वोट हिकिड़ो बि न ॾिजो। हिननि खे वोट ॾिनो त ही हाणे सिंध 40 सैकड़ो सिंध ते कब्ज़ो कराए चुका आहिनि। सरदारी चाहे तो सिंधिया माण्हू गुरबत जी लकीर में ज़िलत जी ज़िंदगी गुज़ारिन, उन्हनि वॾेरनि ऐं फोटरनि जे बंगलनि जे मंझुनि ते वेठा हुजनि। हू त चाहे थो त तालीम खां मारूम हुजनि, हू त चाहे थो त हिनजो आवाज़ बंदि हुजे। अॼु असां तव्हांखे चुरे ताईं हिमत ॾियारण आया आहियूं। उथो, पंहिंजे हक़नि जे आसाद न उथो, पंहिंजी नस्लनि खे बचायो, पंहिंजे ईंदड़ औलाद खे सुठी ज़िंदगी जो मायोरे ज़िंदगी बहितर बनाइण लाइ ज़िंदगी कयो। हितां जो केस स्टार्ट कंदा आहियूं। हितां असांखे इलेक्शन में बीहणो कोन्हे त कुनरी में को त गैरतमंद हूंदो, को पंजाबी ॻाल्हाईंदड़ सिंधी हूंदो, को सिंधी ॻाल्हाईंदड़ सिंधी हूंदो, को त गैरतमंद हूंदो जेको ललकारे उन्हनि ज़ालिमनि खे जेके 15 सालनि वॾी चवंदा त इहे असांजी पीर जे हक़ ॾाढे जा तकनि। अरे लांचो कौम ग़रीबनि खे ग़ुलाम बनाए, हमेशह चओ असांजे पीर जा तकनि। असां सम्झूं था त मुल्क जी इस्टेब्लिशमेंट तव्हांखे सिंधियुनि जे मथां विहारियो आहे। मैं इस्टेब्लिशमेंट को भी खबरदार करना चाहता हूँ कि बहुत हो चुका। सिंधी अपने हकूक के लिए लड़ेंगे, मज़ामत करेंगे जब तक इन ज़ालिमों से निजात नहीं मिलती। ये